सदर आसिफ अली ज़रदारी ईंदड़ माली साल 2025-26 जी मालियाती बिल ते सही करे बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़ौमी असैम्बली जे सेक्रेटेरिएट फाइनेंस बिल आइनी घुरिजूं पूरियूं करण लाइ ऐवान सदर मोकिलियो हो। ओपोज़िशन जूं 78 तरमीमूं ऐवान में रद्द। सदर जी मंज़ूरी खां पोइ मालियाती बिल सुभाणे 1 जुलाई खां लागू थी वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जी मंज़ूरी बाद बिल गज़ट नोटिफिकेशन लाइ मोकिलियो वियो। सियाहत जे शोबे में मुस्तक़िल सीड़पकारी जे हवाले सां रिथाबंदी करे पाकिस्तान खे हिकु टूरिज़्म ब्रांड तौर ते दुनिया आॾो मुतारिफ़ करायो वञे। सूबनि जे सहकार सां मुल्क में सियाहत खे हथी वठण लाइ क़दम खयां वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं सियाहत खे हथी वठण बाबति इजलास दौरान हिदायतूं। वज़ीर आज़म चयो त अल्लाह ताला पाकिस्तान खे केतिरनि ई वसीलनि ख़ूबसूरती सां नवाज़ियो आहे। सियाहती शोबे में नाणो कमाइण जी तमामु घणी सलाहियत आहे। बर्फ़ सां ढकियल जबल, झंग ऐं रेगिस्तान जहिड़ा वसीला कंहिं खां घटि न आहिनि। पाकिस्तान खे दुनिया जी पहिरीं सियाहती मर्कज़ी फ़हरिस्त में शामिल कराइबो। सियाहत खे हथी वठण लाइ ख़ुसूसी टूरिज़्म ज़ोन क़ाइमु कयो वेंदो। शियाकुल अदालत तरफ़ां सिंध ताक़ मुआहिदे ते ज़िमनी एवार्ड ॾियण जी पाकिस्तान पारां आजियां परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त शियाकुल अदालत भारत तरफ़ां सिंध ताक़ मुआहिदे जी मौतली बाद एवार्ड ॾियण जो ऐलान कयो। ज़िमनी एवार्ड सिंध ताक़ मुआहिदे ते पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत आहे। परॾेही तर्जुमान चयो त सिंध ताक़ मुआहिदो ऑपरेशनल आहे। भारत हिकतरफ़ी कार्रवाई नथो करे सघे। भारत सिंध ताक़ मुआहिदे जे हवाले सां पंहिंजी ज़िम्मेवारियूं पूरियूं करे। भारत पाकिस्तान ते पंहिंजी मर्ज़ी नथो मढ़े सघे। पंहिंजी पॉलिसियुनि ते नज़रसानी करे पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई तालमीअ जे तहफ़्फ़ुज़ लाइ पुरज़म आहे। नायब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर साख़जार जो इस्लामाबाद में इंस्टीट्यूट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज़ जी 52 योमी तासीस जी तक़रीर ते ख़िताब। संदसि चवणु आहे त भारत सिंध ताक़ मुआहिदे खे हिकतरफ़ी तौर ते मुअत्तल नथो करे सघे। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करणु चाहे थो। सिंध ताक़ मुआहिदे जी भञकड़ी जंगी क़दम तस्वुरु थींदो। पाकिस्तान भारत खे कॾहिं बि 24 करोड़ अवाम खे यरगमाल बणाइण जी इजाज़त न ॾींदो। कश्मीर मसइले जो सलामती काउंसिल जे ठहिराउनि ऐं अवामी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हल चाहे थो। के इलेक्ट्रिक 24 सेप्टेम्बर खां हर महीने ड्यूटी जी मद में सार्फ़िन खां वसूल कयल $7 मिलियन सिंध हुकूमत खे ॾींदी। पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां जारी कयल हुक्मनामे ते के इलेक्ट्रिक इंतज़ामिया जो इत्तफ़ाक़। चेयरमैन निसार अहमद खोड़ो जी सदारत हेठि थियल PAC इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंध हुकूमत जे इदारनि ॾांहुं 30 अरब पंहिंजी रहतुनि जो मामिलो हल थियण ताईं के इलेक्ट्रिक पारां इहा अदायगी जारी रहंदी। कराची वाटर एंड सर्विस कॉर्पोरेशन 23.5 अरब जी के इलेक्ट्रिक रहतुनि जी अदायगी जो ज़िम्मेवार वफ़ाक़ खे करार ॾेई छॾियो। मुआशी हालतूं बहितर करण लाइ वफ़ाक़ सां गॾिजी कमु करियूं पिया। हिन वक़्तु सभिनी लाइ पाकिस्तान खे तरक़ी बख़्शाइण तरजीह हुजणु घुरिजे। पाकिस्तान ख़तरा ख़ातिर समूरा इख़्तिलाफ़ ख़तमु करे गॾु हलणु घुरिजे। PTI पाण पंहिंजे बानी खे माइनस करे छॾियो आहे। बानी PTI अखियूं खोले संदसि बेदर्जी वारी क़यादत विकेट जी ॿिन्ही पासनि खां खेॾे पई। हिन हमरावर नज़रियाती कारकुन न हुआ जेके हाणे साणसि गॾु न आहिनि। PTI बानी जा साथी ग़लति बयानी कनि पिया। ग़लतियूं सभिनी खां थींदियूं आहिनि। 9 मई दौरान ट्रांसपोर्ट खाते ईदी ऐं ॿियनि तंज़ीमुनि जूं बसूं साड़ियूं वयूं। PTI बानी सभिनी खां इज्तमाही मुआफ़ी वठे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं रावल हाउस टंडोलियाम में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हैदराबाद सखर मोटरवे लाइ जेके पैसा रखिया विया आहिनि उहे थोरा आहिनि। उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिननि जी नीयत ई न आहे त सखर हैदराबाद मोटरवे ठहे। बिजली जो बहरान ख़तमु करण बि वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी आहे। हैस्को सेप्को ऐं के इलेक्ट्रिक गैर क़ानूनी कमु कनि पियूं। सिंध हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां क़दम खणी रही आहे। बरसातुनि जे हवाले सां सॼी सिंध में वॾे वज़ीर सभिनी ख़ातनि खे अलर्ट करे छॾियो आहे। कंहिं बि सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघिजे थो। हुकूमत हिकु भेरो ॿीहर महांगाई जे सतायल अवाम ते पेट्रोल बम किराइण जी तयारी करे पटी। ज़रियनि मौजूदु पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 15 रुपया फ़ी लीटर ताईं वाध जो इम्कान आहे। डीज़ल जी क़ीमत में 15 रुपया ऐं पेट्रोल जी क़ीमत में 11 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़ो थी सघे थो। पेट्रोलियम शयुनि जे नवनि अघनि जो ऐलान अॼु राति कयो वेंदो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु पार्लियामेंट जो आॻी रिहाड़ो मल्हायो थो वञे। सेमिनार्स, कॉन्फ्रेंसिस ऐं आगाही प्रोग्राम मुनक़िद करण जो सिलसिलो जारी। रिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु जमहूरियत, अवामी नुमाइंदगी ऐं कानून साज़ी जे अमल में पार्लियामेंट जे किरदार खे उजागर करणु आहे।
हिन साल आलमी दिहाड़े जो मौजूद जमहूरियत लाइ मज़बूत पार्लियामेंट आहे, जेको इन ॻाल्हि जी अहमियत खे उजागर करे थो त पार्लियामानी इदारो हिकु फ़ाल, शफ़ाफ़ ऐं जवाबदार जमहूरियत जे लाइ केतिरा अहम आहिनि। पार्लियामेंट शहरनि जी बुनियादी हक़नि ऐं आज़ादी जे तहफ़्फ़ुज़ जी ज़ामिन आहे। अॼु असां जमहूरियत, आज़ादी, रवादारी ऐं समाजी तौर मुआशी इंसाफ़ जे उसूलनि ते अमल दरामद रहण वारे अर्ज़ जी तजदीद करियूं था। सदर आसिफ़ अली ज़रदारी जो पार्लियामेंट जे आलमी दिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त पार्लियामेंट क़ौमी पॉलिसी साज़ी शफ़ाफ़ियत में अहम किरदार अदा करे थी। पार्लियामेंट सुठे तर्ज़ जी हुक्मरानी खे हथी ॾियण ऐं जमहूरी इदारनि खे मुस्तक़िम बणाइण में मुआविन आहे। पार्लियामेंट जमा तर्ज़ हुक्मरानी ऐं औरतुनि जी नुमाइंदगी जे ज़ामिन आहे। हीउ ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु पार्लियामेंट जे अहम किरदार खे उजागर करणु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पार्लियामेंट जे आलमी दिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त पार्लियामेंट जिद्दत ते ॿधल क़ानून साज़ी लाइ सरगर्म अमल रही आहे। मज़बूत ऐं ख़ुदमुख्तियार पार्लियामेंट अमन, इंसाफ़ ऐं पाइदार तरक्की लाइ ज़रूरी आहिनि। पार्लियामेंट सिर्फ़ इमारत न पर अवामी ख़्वाहिशुनि जी नुमाइंदा, उम्मीदुनि जी पनाहगाह ऐं आज़ादी जो मुहाफ़िज़ आहे। पार्लियामेंट में गूंजंदड़ हर आवाज़ असांजी क़ौम जी क़ुर्बानियुनि ऐं जदोजहद जो अकास आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पार्लियामेंट जे आलमी दिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त कंहिंखे बि पार्लियामेंट जे तक़दुस खे पामाल करण जी इजाज़त न ॾियणु घुरिजे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जो को फ़ैसिलो नाहे कयो। हुकूमत साज़ी वक़्तु ॻाल्हियूं थियूं हुयूं पर हाणे न पयूं थियनि। फ़िलहाल पीपी खे वफ़ाक़ी हुकूमत में शामिल थियण जी का आस नाहे कई वई। पीपल्स पार्टी पाकिस्तान जे वसीतर मफ़ाद जी हर फ़ैसिले जी हिमायत कंदी रहे थी। असीं नंबर गेम न पर पाकिस्तान जो मफ़ाद ॾिसंदा आहियूं। जिते पाकिस्तान जी बहितरी, ख़ुशहाली, इज़त जी ॻाल्हि हूंदी त पीपल्स पार्टी हुकूमत जी सपोर्ट कंदी रहंदी। सिंध जे सीनियर वज़ीर फज़ल इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो हक़ीक़ी मौक़िफ़ दुनिया जे साम्हूं रखियो। पीपी चेयरमैन सफ़ारती वफ़द सां गॾिजी सॼी दुनिया में भारत खे वाइखो कयो। सिंतास मुआहिदे बाबति आलमी अदालत जे फ़ैसिले जो क्रेडिट बिलावल भुट्टो ज़रदारी न मञे थो। जमायत इस्लामी जो कमु रुॻो तनक़ीद करणु रहिजी वियो आहे। हाफ़िज़ नईम असेंबली जी सीट खे बिना जवाज़ रोके वेठो आहे। हाफ़िज़ नईम हलफ़ खणे कमु करे या त इख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो कंदी इस्तीफ़ा ॾिए। MQM खे सियासत करण जो पूरो हक़ आहे। जेकॾहिं MQM वारा हाकारी सियासत कंदा त ज़रूरु वाखाण कबी। असीं कंहिं बि सियासी जमायत खे माइनस करणु नथा चाहियूं। सवात वाक़ियो केपी हुकूमत जी नाकामी जो सबूत आहे पर अहिड़नि वाक़िअनि ते सियासत न करणु घुरिजे। PTI खे नाकारी सियासत छॾणी पवंदी। PTI आज़ाद कश्मीर जे अॻवाननि जो पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। सेनेटर चौधरी रफ़ीक नयर ऐं वज़ीर जावेद भट्ट पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। चौधरी रफ़ीक नयर ऐं जावेद भट्ट खे साथियुनि समेत पीपल्स पार्टी में शामिल थियण ते फरियाल टालपुर पारां भली कार। सदर आसिफ़ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार करियूं था। कश्मीर कास्ट खे अॻिते वधाइण जो वाहिद सियासी प्लेटफॉर्म शहीद भुट्टो जी पार्टी आहे। सरदार तनवीर इलियास जूं मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। कराची खे तबाह कंदड़ अॼु वाॻू जा ॻोढ़ा ॻाढ़े रहिया आहिनि। पंहिंजे हुकूमती दौर में बरसात ते शहर बंदि कंदड़ अॼु कंहिं मुंहं सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो MQM अॻवाननि जे इल्ज़ामनि ते रद्दअमल। चवणु आहे त तारीख़ में पहिरियों भेरो जॾहिं मकानी हुकूमत पीपी खे मिली तॾहिं शहर में अमली कमु शुरू थियो। मेयर कराची हर वक़्तु शहर जी ख़िदमत लाइ मकानी इदारनि सां गॾु रोडनि ते मौजूदु रहियो। नफ़रत, लाशनि, लिसानियत ऐं कूड़े मैंडेट जी सियासत कंदड़नि खे मायूसी नसीब थी। चाइना कटिंग ऐं शहर खे तबाह कंदड़ अॼु इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि। पीपी जी हुकूमत ख़ासि तौर कराची लाइ मेगा प्रोजेक्ट ॾिना आहिनि ऐं इहो सिलसिलो मुस्तक़बिल जो बि जारी रहंदो। जून महीने में महांगाई जी शरह 3 खां 4% जे विच में रहण जो इम्कान आहे। मई में महांगाई जी शरह 3.44% रही। नाणे वारी वज़ारत माहवार इक़्तिसादी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त ईंदड़ महीने में
वॾियुनि सनअतुनि जी सूरत हाल बहितर थींदी, जंहिंजो बुनियाद सीमेंट जी विक्री ऐं गाॾियुनि जी ख़रीदारी जहिड़नि अंगनि अखरनि ते रखियो वियो आहे। निजी शोबे खे कर्ज़नि में इज़ाफ़ो पैदावार में बहितरी ऐं सीड़पकारनि जे एतमाद जी बहाली खे ज़ाहिर करे थो। सिंध जे सिहत खाते मच्छरनि मां फैलंदड़ बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण लाइ सिहत जे आलमी इदारे खां मदद घुरी वरिती। सिहत खाते पारां WHO खे ख़त में चयो वियो आहे त बरसातुनि ऐं मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मच्छरनि मां फैलंदड़ बीमारियूं वधण जो ख़दशो आहे। सिहत जो आलमी इदारो केस मैनेजमेंट सुञाणप जी सहूलियतुनि ऐं इंडोर स्प्रे में सहकार करे तिबी अमले जी तरबियत लाइ बि WHO खां टेक्निकी सहकार जी दरख़्वास्त आहे। ऑल सिंध एम्प्लॉइज़ अलायंस पारां मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज। इंतज़ामिया सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद मुलाज़िमनि गवर्नमेंट हाउस आॾो धरणो हंयो। मुलाज़िमनि खे रोकण लाइ पुलिस पहुची वई। एहतजाज कंदड़नि ते शेयरिंग वज़ीर आला हाउस जा वेंदड़ रस्तनि ते रुकावटूं रखियूं वयूं। मुलाज़िम अॻवान अशरफ ख़ासकेरी जो चवणु आहे त पघारुनि ऐं पेंशन में 70% ताईं इज़ाफ़ो कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रखिबो। कराची हैदराबाद बदीन ठटे में 2 खां 5 जुलाई दौरान शदीद बरसातुनि जो इम्कान, अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। NDA में अॼु खां 5 जुलाई ताईं सॼे मुल्क में शदीद मूनसून बरसातुनि ऐं इम्कानी बोर्ड जो अलर्ट जारी करे छॾियो। अॼु खां कश्मीर, गिलगित, इस्लामाबाद, पोठोहार, मरी, गिलियात, मानसहरा ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसात जो इम्कान। लैंडस्लाइडिंग ऐं नदी नालनि में चाड़ जो ख़दशो। पेशावर, चारशदा, नौशहरा, सवात, चित्राल ऐं ॿियनि इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो। लाहौर समेत पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में बि शदीद बरसातूं पइजी सघनि थियूं।